पनो आकिल में हीरोइन, आइस, चर्स, शराब, भंग जहिड़ी ख़तरनाक नशे जो विकिरो सरेआम जारी आहे, जंहिंमें कुझु औरतूं बि मंशियात जुआ ऐं समाजी बुराइनि जो कारोबार करण में मसरूफ़ आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनो आकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी नाइला के ॿुधायूं पिया त पन्नो आकिल सखर पुलिस वारा सख़्त कार्रवाइनि जे बावजूद भी पन्नो आकिल में मंशियात, हीरोइन, चर्स, आफ़ीम, आइस, शीशो, नकली शराब, कचो शराब, भंग ऐं ॿी मंशियात जो खुलेआम वाहिपो विकिरो सरेआम जारी आहे, जंहिं कारोबार में शब्बीर उर्फ़ दारा, लाल बोज़दार, जखराणी, आमिर रिंद ऐं जीतू राम, निज़ाम चौहान ऐं ॿिया केतिरा ई माण्हू ऐं कुझु औरतूं मुलविस आहिनि, जेके हे तव्हां मंज़र ॾिसो पिया त हीअ दाता विलायत शाह क़ब्रिस्तान में कीअं हीरोइनी मीडिया खे ॾिसी भॼी रहिया आहिनि ऐं फुटेज करण खां रोके रहिया आहिनि। अहिड़ी रीति पन्नो आकिल जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मंशियात ऐं बुकी जुआ जा अॾा क़ाइमु आहिनि, जेके बाअसर माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे अहम शख़्सियतुनि जो आशीर्वाद आहे, जंहिं सबबु पन्नो आकिल जा हज़ारे नौजवान माण्हू पंहिंजो सख़्तु मुतासिर थिया आहिनि अहिड़ो नशो ऐं बुकी जुआ जे इस्तेमालु सबबु। ऐं केतिरा ई माण्हू पंहिंजा घर, ट्रपड़, ज़मीनूं, प्लाट, ज़ेवर दाव ते लॻाए चुका आहिनि। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची